बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम न्यूज़ टाइम में अव्हांखे भली कार चऊं था। नाज़रीन, कुछ अहम ख़बरूं आहिनि ऐं सिलेक्शन जेका आहे कुझु मुश्किल थी पई हुई त प्रोग्राम में कहिड़नि कहिड़नि इशूज़ खे शामिल कजे, पर पोइ कुझु अहम टॉपिक्स जेके आहिनि उहे असां अॼोके प्रोग्राम में शामिल कया आहिनि। सभ खां पहिरियां ॻाल्हि ॿोल कयूं था सिंध समेत सॼे मुल्क में जेके ॿोॾि मुतासिर आहिनि उन्हनि जी बहाली जे लाइ जेके कोशिशूं कयूं पियूं वञनि, उन्हनि कोशिशुनि आख़िर कहिड़ो रंग लाथो आहे, हिन वक़्तु ताईं छा थिए पियो, इन वारे सां जिनेवा में अॼु पाकिस्तान ऐं गॾियल क़ौमुनि जे सहकार सां हिकु फ्लैश अपील जेका आहे उन बाबति तक़रीब थी आहे। इन तक़रीब खे माहौलियाती तब्दीली वारी वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान ख़िताबु कयो आहे, गॾियल क़ौमुनि जे ॿियनि नुमाइंदनि में ख़िताबु कयो ऐं अहम छिरकाईंदड़ कुझु इंकिशाफ़ बि इन में साम्हूं आया आहिनि। ख़ासि तौर ते पहिरियां अपील जे हवाले सां मूंखे ॿुधायूं त पाकिस्तान ऐं गॾियल क़ौमुनि ॿोॾि मुतासिरनि जे लाइ आलमी बिरादरीअ खे फ़ौरी तौर ते नई नज़रसानी अपील कई आहे ऐं इहो चयो वियो आहे त 81 करोड़ 60 लख डॉलर जेके आहिनि उन्हनि जी ज़रूरत आहे, पर फ़ौरी तौर ते ईअं खणी चइजे त सूरत हाल खे कंट्रोल में आणण जे लाइ 816 मिलियन डॉलर्स असांखे घुर्बल आहिनि। अॼोकी इन प्रेस कॉन्फ्रेंस दौरान या इहा जेका फ्लैश अपील जी तक़रीब थी आहे जिनेवा में, उन में आलमी इदारे जे इंसानी हक़नि जे हवाले सां कोऑर्डिनेटर जूलियन हॉर्नेस बि ख़िताबु कयो ऐं संदसि चवणो त ॿोॾि जी तबाहकारियुनि सबबि पाकिस्तान में ख़ुराक जी खोट सां गॾु वबाई बीमारियुनि वॻे माण्हू मरण जो चैलेंज जेको आहे उहो तेज़ीअ सां वधंदो पियो वञे, संगीन थींदो पियो वञे। मुतासिर इलाइक़नि जी फ़ौरी मदद न कई वई त सूरत हाल ख़तरनाक थी सघे थी। लफ़्ज़ ख़तरनाक इस्तेमालु कयो वियो आहे। गॾोगॾु इहो चयो वियो त ग़िज़ाइत जी खोट सबबि 72 लख माण्हू मुतासिर थियण जो ख़दशो आहे। हीउ ॿुधायो वियो आहे त रुॻो ग़िज़ाइत जी खोट सबबि 72 लख माण्हू मुतासिर थियण जो ख़दशो आहे, पर सूरत हाल अव्हांखे अपडेट कंदा रहंदा आहियूं त सिंध में जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे। एतिरा केतिरा ई इलाइक़ा आहिनि जिन में अञा ताईं इमदाद न पहुची सघी आहे। इंसानी अलमियूं जनम वठे पियो, ग़िज़ाइत जी खोट हिकु पासे, ॿिए पासे वरी वबाई बीमारियुनि बि माण्हुनि जे मरण जो, मासूम ॿारनि जे मुतासिर थियण जो ख़दशो बि तेज़ीअ सां वधे पियो। आलमी कॉन्फ्रेंस कहिड़ो रंग लाहींदी, इमदाद जी फ़ौरी तौर ते असांखे ज़रूरत आहे, छा वबाई बीमारियूं ऐं ग़िज़ाइत जी खोट जेका आहे उहे आलमी इमदाद जो इंतज़ारु कंदियूं इहे वबाऊं, या आलमी इमदाद जे आसिरे में असांजूं हुकूमतूं जेके आहिनि उहे बि रुॻो अपील कंदे असांखे नज़र ईंदियूं। उनखां पोइ ज़िक्र कयूं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हिकु भेरो ॿीहर अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे तनक़ीद जो निशानो बणायो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणो त इमरान ख़ान पंहिंजी इक़्तिदार जी हवस जे करे इदारनि खे, ख़ासि तौर ते फ़ौज खे, उन जे सरबराह खे हिमायत जे लाइ मजबूर करे रहियो आहे। इहो हिकु अहम नुक़्तो आहे त असांजे मुल्क में सियासत खे चमकाइण या इक़्तिदार जे लाइ इदारनि खे निशानो छो बणायो वेंदो आहे, इदारनि खे तनक़ीद इदारनि ते छो कई वेंदी आहे। चयो त इहो वेंदो आहे त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे, पर असां ॾिसूं था त ताक़त जो सरचश्मो अवाम न, पर इहे इदारा ई आहिनि जंहिंजे बलबूते ते, जंहिंजे क़िले आहे जीअं चवंदा आहिनि, बछ कुॾंदी आहे, त जंहिंजे क़िले ते इहे सियासतदान जेके आहिनि उहे कुॾंदा आहिनि। उनखां पोइ ज़िक्र कयूं त मरियम औरंगज़ेब खे अॼु पासपोर्ट जेको आहे उहो मिली वियो, जंहिंखां पोइ उन वक़्तु मरियम औरंगज़ेब कंहिंसां बि ॻाल्हि ॿोल न कई मीडिया सां, पर कुझु देरि पहिरियां मरियम औरंगज़ेब डिघी जेका आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उन प्रेस कॉन्फ्रेंस दौरान हुन चयो त हूअ तमामु जल्द पंहिंजे पीउ अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां मिलण जे लाइ वेंदी। मरियम नवाज़ जो चवणो त इमरान ख़ान खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु सभ खां वॾो जेको मामिलो आहे उहो परॾेही फंडिंग, फॉरेन फंडिंग जो केस आहे। मरियम नवाज़ जो चवणो त जेकॾहिं मुल्क में अदालतूं या इंसाफ़ ऐं क़ानून मौजूदु आहे त पोइ इंसाफ़ ऐं क़ानून जा हथ इमरान ख़ान जे गिरेबान खां कुझु घणो परे न आहिनि। कुझु बुनियादी सवाल आहिनि मौजूदा सूरत हाल ते जेके जिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन जो तारीफ़ मां असां कराईंदो हलां। नसीर मेमन साहब सीनियर तर्जा निगार असां सां गॾु आहिनि, डॉक्टर अयूब शेख साहब, प्रोफेसर इनाम भट्टी साहब ऐं इदरीस लेगारी साहब अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। इदरीस लेगारी साहब, थैंक यू सो मच तव्हां जॉइन कयो। इनाम भट्टी साहब, अव्हां खां शुरूआत कयूं पिया। सर, आलमी बिरादरी खे इमदाद जी अपील त असां कयूं पिया, पर उनजो होमवर्क असांजो थियलु आहे। आलमी बिरादरी अञा ताईं उहो ध्यानु न ॾिनो आहे असांजे अहंजनि ते, ॿोॾि जी तबाहकारियुनि ते, जेको कुझु थिए पियो हिते। न त हिन वक़्तु ताईं काफ़ी इमदाद अची चुकी हुजे आहे, जेकॾहिं आई बि आहे त उहा बि वरी मुतासिरनि ताईं पहुती न आहे। मतिलबु अहंज जा सूर जेके आहिनि उहे घटिजण जे बजाए वधंदा वञनि पिया। महताब महिरबानी। इन शयुनि ते काफ़ी सातरा ॿाहिरीं दुनिया में बि ऐं कुझु जेके पाकिस्तान जा तमामु घणा जेके इकनॉमिस्ट माहिर वग़ैरह ॿाहिरि वेठा आहिनि उन्हनि बि इन कर्ज़ ऐं इमदाद ते काफ़ी सातरो
गौर वीचार करे ऐं काफ़ी पंहिंजा वीलॉग्स बि रखिया आहिनि, काफ़ी जेके आहिनि कुझु आर्टिकल्स बि लिखिया आहिनि, जंहिंमें हिकिड़ी मुख्य शइ जेका उन्हनि ॾेखारी आहे उहा इहा आहे त पाकिस्तान जी इंटरनेशनल सीनियारियो में मौजूदा जेका पोज़ीशन आहे उन जे करे अदम दिलचस्पी ज़ाहिर कई वञे थी सभिनी हंधनि तां। जेके ख़ासि जेके मुख्य आहिनि जेके कर्ज़ बि ॾींदा आहिनि या इमदाद बि कंदा आहिनि, त उन में हिकिड़ा जेको आहे गल्फ कंट्रीज़ आहिनि, ॿिया अमेरिका ख़ुदि आहे, टियों चीन आहे, चोथों यूरोपियन जेको आहे सो यूनियन आहे। त उन्हनि सभिनी वटां इन्हनि में जेका कुझु स्लो प्रोसेस थिए थो उनजो हिकिड़ो सॼो सबबु पाकिस्तान जो वेझे माज़ीअ जो पॉलिटिकल पाथ ऑफ सर्विस आहे टू द वर्ल्ड, माना दुनिया जे लाइ जेको कुझु हू करे रहिया आहिनि, जीअं सोचे रहिया आहिनि, उन जो सबबु आहे। उन में हिकिड़ो वॾो सबबु जेको आहे उहो चीन, रशिया ऐं उन्हनि जो बि अचे पियो थो, जंहिंजे करे इहे शयूं ॾाढो स्लो पियूं थियूं थियनि। तव्हांखे हींअर ताज़ो ई कल्ह टियों ॾींहुं अमेरिका जेको आहे प्यूरिटो रिको जे लाइ जेको आहे उन जे लाइ इलाही वॾो इमदादी ऐं उनजो ऐलान करे पियो हुते उनखे जेको आहे सो मदद करण लाइ, पर साॻे वक़्तु पाकिस्तान जे लाइ तव्हांखे उहो ॾाढो स्लो नज़र ईंदो। हींअर बि तव्हां जेकॾहिं ॾिसो जेको 81 करोड़ 60 लख डॉलर जी डिमांड कई आहे अक़वाम मुतहदा वरी ॿीहर सां, जेका अॻे 160 बिलियन डॉलर खां जेको आहे सो पोइ वरी हींअर जेको आहे सो हिन ते आया आहिनि, त जेको इमीडिएट माना जल्द खां जल्द जेको खुराक जी किलत पैदा थींदी ऐं जेके वबाई बीमारियूं पैदा थींदियूं सिर्फ़ु उन्हनि शयुनि खे मुंहुं ॾियण जे लाइ। ऐं इन सॼे मामले में जेकॾहिं ॾिसजे थो त मूंखे लॻे थो त पाकिस्तान जी ख़ारजा पॉलिसी उन जो जेको माज़ी इमरान ख़ान जी हुकूमत उन खां पोइ शायदि ऐं वरी हिन वक़्त ताईं बि उहा को एतिरो वॾो ॿूटो कोन ॿारे सघी आहे। यानी आलमी दुनिया, आलमी बिरादरी ऐं आलमी क़ुवतुनि वटि को पंहिंजो अहिड़ो डायरेक्शन अख़्तियार न करे सघी आहे जंहिं ते दुनिया उन्हनि जी उन ॻाल्हि खे, उन सोच खे पंहिंजे मुफ़ादनि वटां सम्झे ऐं उन्हनि जी मदद करे या उन्हनि खे कंहिं तरीक़े सां इन्हनि शयुनि में रेस्क्यू करे। जी बाक़ी अक़वाम मुतहदा आहे उहा आलमी बिरादरी आहे, आलमी बिरादरी इंसानी बुनियादनि ते सॼी दुनिया खे इहा अपील कंदी रहंदी। पर इन जे पुठियां बि ॾिसो 81 करोड़ 60 लख जेकॾहिं ख़ुदि जेके सरकारी अंग अखर आहिनि त 1.5 करोड़ माण्हू सिर्फ़ु सिंध में मुतासिर आहिनि, त जेकॾहिं इन्हनि 81 करोड़ 60 लख डॉलरनि खे 1.5 करोड़ माण्हुनि जे रिलीफ जे लाइ या उन्हनि खे कंहिं तरीक़े सां उन्हनि जी सिहत, उन्हनि जी खाद खुराक जे बहाली जे लाइ जेकॾहिं इहे पैसा हिसाब लॻाइजे त मुंहिंजे ख़्याल में $60 बि मुश्किल सां फी माण्हू खे मिलंदा या उन जे लाइ उन ते तसरुफ़ कया वेंदा। पर उन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी शइ बि नज़र आई जेका कुझु ॾींहं पहिरीं वर्ल्ड बैंक जेको आहे सो लॻभॻि मुंहिंजे ख़्याल में $2 बिलियन जो को जेको आहे सो इरादो रखे थी पई एज़ अ इमदाद, यानी इमदाद तौर ते मदद तौर ते पाकिस्तान खे ॾियण जे लाइ, उन में ख़ासि करे सिंध जे लाइ। त इहे सभु शयूं ॾिसजे त केतिरो थियनि थियूं, कीअं थियनि थियूं, पर मूंखे ईअं थो लॻे त ख़ारजा पॉलिसी वेझे माज़ीअ में ऐं शायदि उन खां पोइ हींअर बि जेका आहे उन में को वधीक असरअंदाज़ न थी सघी आहे आलमी बिरादरी ते, जो उन्हनि खे पंहिंजे इन अहज में तकलीफ़ में कंहिं बि तरह सां पाण ॾे छिके सघे। छाकाणि जी इहे सभु शयूं जेके हूंदियूं मदद ईअं ई आहे बिल्कुलु जीअं तव्हांजे पाड़े में तव्हांजो जंहिंसां सुठो रस्तो हूंदो, सुठी वास्तेदारी हूंदी, उन जे घर में जेकॾहिं तकलीफ़ थींदी त तव्हांखे उनजी मदद करण ते दिलि कंदी। पर हिकिड़ो माण्हू जेकॾहिं हमेशह तव्हांजे लाइ को सुठी सोच न रखंदो हुजे, तव्हांजा उन सां सुठा तालुकात न हुजनि, सुठा वास्ता न हुजनि ऐं बल्कि अञा बि उन ते ख़दशात हुजनि, त पोइ जेकॾहिं उन ते ॾुखियाई अची बि वञे त तव्हांजी दिलि केतिरी कंदी त तव्हां उनजी मदद कयो। त पाकिस्तान जी सूरत हाल हिकिड़ी इहा आहे। ऐं ॿी सूरत हाल जेका आहे उहा चाइना जो जेको कर्ज़ आहे उन ते बि हिकिड़ा सेकेंड से सुवाल थींदा रहनि था ॿाहिरि, त पाकिस्तान खे जेका इमदाद ॾिनी वेंदी या कर्ज़ ॾिनो वेंदो या इन्हनि हालतुनि में जेका हू डिमांड कनि था पिया, त आया उहा उन्हनि शयुनि ते इस्तेमालु थींदी या कंहिं तरह सां चीन जे कर्ज़नि जूं क़िस्तूं अदा करण में उहे पैसा हलिया वेंदा। ऐं उन में जेतिरे तोणी चीन उन्हनि पाकिस्तान जे कर्ज़नि खे कंहिं तरीक़े सां स्वाप नथो करे, यानी मतिलबु कंहिं प्रोजेक्ट्स में कन्वर्ट करे उन्हनि ते इस्तेमालु करणु या जेको आहे सो फाइनेंसिंग जो जेको हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे त उनखे ॿीहर जेको आहे सो वरी उनखे शार्ट पीरियड जे लाइ उनजो जेको क़िस्तूं आहिनि डिफर करे या उन ते जेको व्याज आहे उहो डिफर करे, जॾहिं आलमी बिरादरी खे इहा यकीन थी वेंदो त इन्हनि मां असांजे पैसनि मां ॿिए पासे काॾे बि पैसा न वेंदा,
त तॾहिं उहा शइ थी सघंदी, छाकाणि त पाकिस्तान जो वॾे खां वॾो जेको डेफिसिट आहे उहो इहो आहे ई डॉलर्स जो, ऐं ॿाहिरीं जेका बि मदद ईंदी, ॿाहिरियां जेके बि पैसा ईंदा उहे डॉलर्स में ईंदा, ऐं उहे डॉलर्स जेकॾहिं पाकिस्तान जे इन्हनि शयुनि ते ख़र्च थियनि या वरी ख़ुदि पाकिस्तान जी जेका ख़राबु हुकुमरानी आहे जंहिंमें अक्सर करप्शन जूं जेके ॻाल्हियूं थींदियूं रहनि थियूं, ख़ुदि दुनिया उन्हनि खां बि वाक़ुफ़ु थी वई आहे त ही जेके बि स्टेट एक्टर्स आहिनि, जेके बि पॉलिटिशियंस आहिनि या ॿियूं धुरियूं आहिनि, उहे जॾहिं पैसनि जी डायरेक्ट मुंतक़िली ॿाहिरि करे था छॾनि, उन्हनि जा ॿाहिरि असासा ठहंदा था वञनि, त तॾहिं उन्हनि खे इहो बि शक रहे थो त हिन भेरे बि जेकॾहिं असां इहे शयूं, इहे डॉलर उन्हनि खे ॾियूं त इन्हनि डॉलर्स जो इस्तेमालु कीअं थींदो ऐं किथे थींदो, छाकाणि तव्हांजे ज़हन में हुजणु खपे त स्टेट बैंक वटि ॿाहिरों जेकॾहिं डॉलर ईंदो त पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं काई बि शइ रिलीफ करिणो आहे या माण्हुनि खे लोन ॾियणो आहे या ज़रात में या घरनि जे ठाहिण में, उहो त रुपयनि में ईंदो, ऐं उहे रुपया स्टेट बैंक पाण जेको आहे सो प्रिंट करे सघे थी, त उहे प्रिंट करे रुपया जेके आहिनि उहे हिते ई जेकॾहिं ख़र्च थियनि, डॉलर वरी कंहिं ॿिए पासे निकिरी वञनि, त इहा शइ जेका आहे हिकिड़ी तमामु घणी क़ाबिले गौर या क़ाबिले सोच उन्हनि जे लाइ हूंदी, तंहिंजे करे इहे सभु शयूं स्लो प्रोसेस थियनि थियूं, ऐं इन जे लाइ आलमी बिरादरी खे एतमाद में वठणु, आलमी बिरादरी सां पंहिंजा ख़ारजी तालुकात बहितर रखणु, ऐं दुनिया जंहिं जंहिं तरीक़े सां जिन जिन हिसनि में विरहाइजे थी, उते उते पंहिंजे पंहिंजे रोल खे वाज़े करणु ऐं वाज़े रखणु ऐं दुनिया सां गॾिजी बीहणु। डबल जेको असां वटि इहो रहंदो आहे त हिन सां बि गॾु हुजिबो, हुन सां बि गॾु हुजिबो, इहा शइ लॻे थो त पाकिस्तान जे लाइ ॾुखी थी पई आहे, हीअ सभु शयूं इन जे करे बि थियनि थियूं। जी मेहताब। ठीकु आहे इनाम भट्टी साहब। इद्रीस लिगारी साहब, अव्हांखे छा पियो लॻे, आलमी इमदाद जे लाइ अपील्स असां तमामु घणियूं कयूं आहिनि, पर असांखे उहा मोट हिन दफ़े छाजे करे न मिली सघी आहे? 2010 जी महाबोड, 2011-12 या उन खां पोइ बि जेके डिज़ास्टर्स आया, या अञा बि थोरो पोइ थी वञूं 2005 वारो जेको ज़िलज़िलो हुयो जंहिं एॾी वॾी तबाही मचाई ख़ैबर पख्तूनख्वा में, असांजे हिननि उतरनि इलाइक़नि में, उन वक़्तु आलमी बिरादरी असां सां गॾु बीठी हुई, कुल्हो कुल्हे में मिलाए। हीअ जेका हिन वक़्तु हेॾी वॾी तबाही आई आहे, इन ते एॾी ख़ामोशी छो आहे? छाजे करे असांजा अहंज आलमी दुनिया खे नज़र न पिया अचनि, ख़ासि तौर ते इंटरनेशनल कम्युनिटीअ खे? महिरबानी मेहताब अली साहब। ऐं ॾिसां थो हीअ असां ॾिसणु खपे त पाकिस्तान जी जेका परदेही पॉलिसी आहे हिन वक़्तु जेका आहे उहा सम्झो त वॾी हद ताईं ॼण त तनाई जो शिकार आहे। उनजो वॾे खां वॾो सबबु जेको आहे उहो ख़ुदि असांजी रियासत आहे ऐं उनजा हुकुमरान आहिनि। बदकिस्मती सां 1947 खां वेंदे मई 2011 जेका पाकिस्तान जी पॉलिसी रही सर्द जंग दौरान, ऐं सर्द जंग खां पोइ जेका रही, उहो नतीजो असां ॾिठोसीं जॾहिं 2010 में बोड आई त अमेरिका हिकु अकेले सिर जेका आहे पाकिस्तान खे $60 करोड़ इमदाद ॾिनी। ऐं हिन वक़्तु जेका पाकिस्तान दुनिया खे अपील कई आहे 60 करोड़ खां वेंदे 80 करोड़ ताईं अपील कई आहे। त 2010 जी बोड में पाकिस्तान खे फ़क़ति अमेरिका रुपये ते 60 करोड़ ॾिना हुआ, ऐं हाणे हिन वक़्तु जेका आहे अमेरिका तमामु घटि इमदाद ॾिनी आहे। ॿियो जेको इमदाद जो वॾो में वॾो सबबु हाणे ज़ाहिर आहे अमेरिका जा बि इंट्रस्ट, यूरोपीय मुल्क जा इंट्रस्ट कया आहिनि, उहे पाकिस्तान में घटि रहिया आहिनि। ऐं ॿिए पासे यूक्रेन में जंग हले पई, तंहिंजे करे घणनि जो फोकस, घणनि जी जेका इन्वेस्टमेंट जेका आहे उहा उन पासे थी पई, हेॾां पाकिस्तान में। ऐं उन खां वरी ॿियो पासो बि आहे, ॿियो पाकिस्तान जी जेका आहे जेका इमदाद मिले थी, उन इमदाद में जेको करप्शन जो रिकॉर्ड आहे, ताज़ो रिकॉर्ड जेको करप्शन जो आहे उहो 2020 में 21 में जेका $3.5 खां वेंदे $4 अरब जेका इमदाद मिली, तंहिंमें बि रिकॉर्ड जेका आहे उहा करप्शन थी, उहा मीडिया ॿियनि इदारनि आलमी इदारनि बि फोकस कयो वियो। ॿियो असांखे अफ़गान जंग में ॿियनि जंगनि में जेका इमदाद मिली ही याद में, उन्हनि जे अकाउंट बि जेके हाणे ज़ाहिर कीअं वॾा वॾा पैसा अची, तंहिंजे करे हाणे हींअर बि ॾिसो एंजेलिना जोली जॾहिं हिते आई हुई पाकिस्तान, ख़ासि तौर ते सिंध में उहा आई हुई, त उन्हनि दादू जे शहर में ॻोठ हिकिड़ो दौरो करे माण्हुनि खां पुछियईं त तव्हांखे इमदाद मिले पई? न मिले पई। माण्हुनि खां पुछूं तव्हांजा घर ॾेई वञे? हा बिल्कुलु ॾेई विया आहिनि। तव्हांखे घर केरु ठाहे ॾिनो? त उन्हनि चयो घर असां पंहिंजा पाण ई ठाहींदा आहियूं। हाणे एंजेलिना जोली जेका हिकिड़ी इंसानी हक़नि जे हवाले सां आलमी UN जी जेका आहे
सफ़ीर आहे। हाणे उन जो सम्झो त उहो कहिड़ो पैगाम ईंदो, जंहिं करे पाकिस्तान जो वॾे खां वॾो जेको परॾे जेका आलमी सतह ते सफ़ारती सतह ते जेको फेलियोर आहे, अॼु पाकिस्तान उन जे करे हिकिड़ो वॾो क्राइसिस खे मुंहुं ॾिए पियो। हालांकि केॾो वॾो नुक़सानु थियो आहे, माना 3.5 करोड़ माण्हू जेके आहिनि बेघर थी विया आहिनि। हुकूमती अंग खर आहिनि, $30 अरब जो जेको नुक़सानु थियो आहे। पर तंहिं बावजूद बि जेका इनखे पहिरीं इमदाद मिली हुई 2010 जी बोर्ड में, तंहिंमें 2 करोड़ पाकिस्तानी मुतासिर थिया हुआ, पर इमदाद $2.5 अरब खां वधीक मिली हुई। हींअर पाकिस्तान खे फ़क़ति $16 करोड़ जेका इमदाद आहे, उन जो टारगेट अञा ताईं अचीव न थियो आहे, ऐं ही 80 करोड़ जो टारगेट तमामु घणो मुश्किल आहे। त इहो शेयर फेल्योर जेको आहे असांजे रियासत ऐं हुकूमती इदारनि जो आहे, छाकाणि सफ़ारती सतह ते जेकॾहिं पाकिस्तान सभिनी मुल्कनि सां पंहिंजे सफ़ारती वास्ता के बि हिकिड़ी लाइन न कढे बि आहे ऐं सभिनी मुल्कनि खे पंहिंजे मुल्क जे मुफ़ादनि वटां ऐं रियासत जे मुफ़ादनि वटां फ़ैसिला करिया, पर बदकिस्मतीअ सां असांजा जेके बि हुकुमरान जेके अचनि था, उहे फ़क़ति आर्ज़ी तौरु ॾिसनि था त मुंहिंजो फ़ाइदो कहिड़ो आहे। ज़िया ॾिठो त मुंहिंजो फ़ाइदो कहिड़ो आहे, मुशरफ ॾिठो त मुंहिंजो फ़ाइदो कहिड़ो आहे। बाक़ी जेके सिविलियन आया ज़ाहिर आहे उहा जेका उन्हनि खे लाइन मिलंदी, उहे उन लाइन खे ई फॉलो पिया कंदा हुआ। नतीजो छा आहे, सऊदी अरब उहो बि ॿिए पासे बीठो आहे, UAE उहो ॿिए पासे बीठो आहे। मतिलबु जेका OIC जेका आहे, जेके वॾो रोल प्ले करणु खपे आहे, जंहिं पाकिस्तान मां वॾो खां वॾो पाकिस्तान खां फ़ाइदो वरितो आहे, जिन पाकिस्तान खे अमेरिका समेत ॿियनि वॾो इस्तेमालु कयो आहे, उन्हनि खे अॻियां अचणु घुरिजे आहे। पर उन्हनि सभिनी जेको सो पाकिस्तान खे पंहिंजे मख़सूस मुफ़ादनि तहत हिकिड़ी पॉलिसी तहत आलमी सतह जेको नेटवर्क ठाहियो, उन तहत पाकिस्तान खे इस्तेमालु करे ऐं पाकिस्तान खे हथु कढे छॾियो आहे। हीअ त वरी मां चवां थो जो चीन आयो आहे, ऐं उन खां गुज़िरियल 8 सालनि में कुझु यूरोपीय मुल्कनि सां, कुझु जर्मन सां, ख़ुदि अमेरिका ऐं जर्मन, फ्रांस, इन्हनि जे बर्तानिया, इन्हनि जा पंहिंजे पाण में इख़्तिलाफ़ पे। नतीजे में ॿियो असांखे FATF जे हवाले सां केतिरा पैसा मिलिया पे, उहे गुज़िरियल 5 सालनि खां वठी उहे पैसा बंदि आहिनि। ॿी जेका इमदाद सूरत में असांखे ॾींदा हुआ, त असांजे पाकिस्तान ते FATF खां अलावा ॿिया केतिरा इदारा जेके आहिनि उहे इमदाद ते शक करणु लॻा। जीअं जेका अना भट्टी साहिब गली, त असां हिनखे इमदाद ॾींदासूं त वाक़ई इहा इमदाद ही माण्हुनि लाइ इस्तेमालु कंदा, ग़रीबनि खे ॾींदा, बेघर माण्हुनि खे ॾींदा, जिन जो नुक़सानु थियो आहे तिन ते पहुचंदी, या इहा इमदाद हिकिड़ा इंतिहा पसंदि वेठा आहिनि, हिकिड़ा इंतिहा पसंदनि खे वेंदी, या ॿी सॼी करप्शन जी सूरत में थींदी, या इहो बि डाउट आहे त भला वाक़ई उहा चीन ॾे वेंदी हली छा। तंहिंजे करे पाकिस्तान जो जेको पाकिस्तान खे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त पाकिस्तान खे पंहिंजी परॾेही पॉलिसी जेका सफ़ारती पॉलिसी आहे, उनखे ॼण त नए सिरे डिज़ाइन करण जी ज़रूरत आहे। नए सिरे न त ॾिसो ईंदड़ ॾींहं जेके आहिनि, जेको ख़ासि तौर ते मौसमी तब्दीली जे हवाले सां, उहे वधीक जेके परॾेही वज़ीर बि असांजो चैलेंजिंग नओं आहे, त पॉलिसी जेका आहे उहा बि नई हुजणु खपे इदरीस साहब। जी बिल्कुलु, परॾेही वज़ीर साहब ऐं पर असल में ॾिसो असांखे ख़बर आहे त परॾेही पॉलिसी कंहिंजे हथ में हूंदी आहे, केरु हैंडल कंदो आहे। तंहिंजे करे जेकॾहिं उहे उनखे छॾींदा आज़ादीअ सां ऐं सम्झंदा त असांजे मुफ़ाद में इहो ई आहे, त हाणे असां परॾेही पॉलिसी खे जेको आहे बाक़ाइदा हिकिड़े हुकूमतूं जेके आहिनि उन्हनि जे हवाले कयूं, ऐं उहे ई वेही जेके आज़ादी सां मुख़्तलिफ़ मुल्कनि सां ॻाल्हाए कनि, ॻाल्हाइनि ऐं पाकिस्तान जे मुफ़ादनि वटां कमु कनि, आवाम जे मुफ़ादनि वटां कमु कनि। ठीकु आहे इदरीस साहब, परॾेही पॉलिसी जे हवाले सां इमरान ख़ान ई कुझु ॾींहं अॻु बयानु ॾिनो त असां वटि परॾेही पॉलिसी ठाहिण नाहे ॾिनी वेंदी, पर असांखे परॾेही पॉलिसी असां ते मड़ी वेंदी आहे। ख़ैर इहो त हिकिड़ो ॿियो मामिलो आहे जंहिं ते वरी ईंदड़ कंहिं प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं, पर लिंक इनखे ईअं ई कयूं था। इनाम भट्टी साहब हवाना अचूं पिया। प्रोफेसर साहब, कुझु सियासी मामलनि ते बि ॻाल्हि ॿोल करे वठूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ इमरान ख़ान खे तनक़ीद जो निशानो बणायो, ऐं शहबाज़ शरीफ़ साहब जो चवणु आहे त इमरान ख़ान फ़ौज ऐं उनजी क़यादत ख़िलाफ़ु मुहिम हलाए पंहिंजी जेका इक़्तिदार जी हवस आहे उन जे लाइ मजबूर करण जी कोशिशि करे रहियो आहे। उनखां पोइ वरी मरियम नवाज़ जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन दौरान मरियम नवाज़ कुझु क्लिप्स जेके आहिनि उहे हलायूं इमरान ख़ान जे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कयल तक़रीरुनि जूं। त हिकिड़ी स्पीच में इमरान ख़ान जनरल बाजवा साहब जी ॾाढी तारीफ़ पियो करे, ऐं उनखां पोइ वरी ॿी स्पीच में इमरान ख़ान उन्हनि जे ख़िलाफ़ु कुझु ॻाल्हायो। ऐं मरियम नवाज़ जो चवणो त सिर्फ़ु 6 महीननि जो वक़्तु आहे, इक़्तिदार खां पहिरियां ॿोली कीअं आहे, इक़्तिदार खां पोइ ॿोली कीअं आहे। बुनियादी सुवालु इहो आहे त चवंदा त ईअं आहिनि त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे, पर असांजे मुल्क में लॻे ईअं थो त ताक़त जो सरचश्मो इहे इदारा आहिनि जंहिंजी बैसाखीअ खां सवाइ या जंहिं ते तनक़ीद करण खां सवाइ या जंहिंजी हिमायत खां सवाइ न हुकूमतूं हलनि थियूं, न वरी अपोज़िशन वारा माठ करे वेहनि था। ईअं सभु कुझु छो आहे? ज़रियो केतिरो ज़रूरी आहे? महताब, ॾाढो ॾुखियो टॉपिक आहे। हिन ते पाकिस्तान जे ठहण खां वठी करे केरु केतिरो ताक़तवर आहे, कंहिं वटि हक़ीक़ी अख़्तियार आहे, ऐं इक़्तिदार जी जेका कुर्सी आहे उहा कीअं फिरंदी रहे थी या फेराइजंदी रहे थी, सॼो हिस्ट्री में वाज़े पियो आहे। अॼु ॾींहं ताईं को बि हिकिड़ो अहिड़ो दौरु ॿुधायो
जंहिंखे चइजे त ही अवाम जी ताक़त जे बुनियाद ते इक़्तिदार में आयो। इस्कंदर मिर्ज़ा जे दौर खां वठी करे हर को कंहिं न कंहिं जो दादलो थींदो रहियो, बल्कि आउं खणी ईअं चवां त पाकिस्तान ठहण खां पहिरीं जेके ब्रिटिश राज में उन्हनि जा दादला हुया, अॻिते हली करे इक़्तिदार जी मुंतक़िली उन्हनि ॾांहुं ई कई वई ऐं पोइ वरी उन्हनि जे पोयरनि ॾांहुं कई वई ऐं पोइ हाणे वरी उन्हनि जे टे नसुल ॾांहुं कई थी वञे। त नसुल दर नसुल उहे जेके उन्हनि जा साथारी हुया, पंहिंजे माण्हुनि जा दुश्मन हुया, पंहिंजे अवाम जे मुफ़ादनि जा दुश्मन हुया, पंहिंजे धरतीअ जे मुफ़ादनि जा दुश्मन हुया, उहे ई उन्हनि जा अज़ीज़ रहिया, उहे ई इक़्तिदार माणींदा रहिया ऐं अॻिते हली करे अॼु ॾींहं ते उहा शइ ईअं ई थींदी रहे थी। तंहिंजे करे असां इन घणे इन्हनि शयुनि में वञण जे लाइ आउं त ईअं चवंदुसि त पाकिस्तान जे अंदरि हाणे इहो सुवाल ई न रहियो आहे त जमहूरियत छा आहे, इलेक्शन छा आहे, इक़्तिदार छा आहे। हाणे सिर्फ़ु सुवाल इहो आहे त केरु कीअं माहौल पंहिंजे लाइ हमवार थो करे, पोइ कॾहिं केरु दड़का ॾेई थो करे, कॾहिं केरु जेको आहे सो ॾाढ मुड़सी करे थो करे, कॾहिं केरु कंहिंजे क़तल थियण खां पोइ जेको आहे सो उनजे एवज़ बदिले में जेको आहे सो एज़ाज़ या इनाम या खणी चइजे त उनजी छा चइबो आहे किसास दैयत जेका हूंदी आहे उहा वठी करे इक़्तिदार थो वठे, या मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। बाक़ी हू तरीक़ो त कोन्हे। हुन तरीक़े में पहिरीं सिर्फ़ु सुवाल ई इहो आहे त ही जेके बि जमहूरियत जा दावेदार आहिनि, जेके बि मौजूदा इक़्तिदार में वेठा आहिनि या इक़्तिदार खां ॿाहिरि आहिनि, जी उहे ॿुधाइनि त उन्हनि कॾहिं इहो एतबार कयो आहे त इक़्तिदार अवाम ई उन्हनि खे वठी ॾींदो आहे। उहे ख़ुदि इहो ॿुधाइनि त हींअर हाणे वारी उबूरी ही अलायंस में इतिहाद में वेही करे हुकूमत जेका ठाही अथऊं उहा हुजे, या उन खां अॻु में जेकॾहिं हुननि खे जेको इक़्तिदार मिलियो उहो हुजे, या आउं त सिधो सो चवंदुसि त ख़ुदि 70 वारे ॾहाके में बांग्लादेश जे ठही वञण खां पोइ जी जेका इक़्तिदार जी हिते जंहिं तरीक़े सां मुंतक़िली थी उहा हुजे, उहे सभु कहिड़े तरीक़े सां थियूं? अवाम जे ताक़त ते त कोन थियूं। अवाम जे ताक़त खे त हिते ख़ुदि इहे सियासतदान क़बूल करण लाइ तयारु न आहिनि। त आउं चवां थो त ही सभु पाण में मिलियल आहिनि, उन्हनि जी पाण में मिली भगत आहे। इन्हनि मां ई सिर्फ़ु अंदाज़ो लॻायो। भला अॼु PTI में जेके वेठा आहिनि अक्सरियत उन्हनि मां उन्हनि जी कोन्हे जेके माज़ी में परवेज़ मुशर्रफ सां हुया। वरी जेके परवेज़ मुशर्रफ सां हुया उहे नवाज़ शरीफ़ सां न हुया, पीपल्स पार्टी में न हुया, या वरी पीपल्स पार्टी में जेके आहिनि उहे उन्हनि मां कुझु ज़िया हिमायत तहरीक सां न हुया। जी त ही त सभु उहे त सिर्फ़ु इक़्तिदार अहमियत रखे थो। हक़ीक़ी हुकुमरानी कंहिं वटि हूंदी, हक़ीक़ी मुल्क जो निज़ाम कीअं हूंदो, हक़ीक़ी हिन मुल्क जे इस्तेहकाम जे लाइ ऐं तरक़ी जे लाइ कहिड़ियूं रिथाऊं हुजणु खपनि, उहे केरु ठाहींदो, इन ते इन्हनि जो फोकस आहे ई कोन। हींअर बि अॼु बि जेकॾहिं केरु बि इहा शइ चए थो त छाकाणि तो इक़्तिदार खां ॿाहिरि आहे तंहिंजे करे हुनखे उहे शयूं ख़राब थियूं लॻनि। साॻी शइ इहो ई इमरान ख़ान इंडिया जे TV चैनल्स ते छा ॻाल्हाए आयो? आपकी अदालत में जेको हुनजो इंटरव्यू आहे जी उहो त खुलियो खुलायो आहे न। ऐं इहो साॻियो ई वरी जेकॾहिं भला बेनज़ीर इक़्तिदार खां ॿाहिरि हूंदी त हुनजा इंटरव्यूज़ छा हूंदा? त हुकूमत असुल केरु ॾींदो आहे, कंहिंखां मिलंदी आहे? त ही जेका अंडर अम्ब्रेला इक़्तिदार वठी करे ईंदा आहिनि, कहिड़े दौर में बि ॿुधाइनि त हू चवनि त असां अंडर अम्ब्रेला जेको इक़्तिदार न वरितो आहे। अॼु बि जॾहिं ही इक़्तिदार मां लहंदा त वरी ख़ुदि पाण ई चवंदा त असां त कंट्रोल्ड हुयासीं, ऐं बार बार पाण रिपीटेडली चवंदा रहंदा आहिनि पाकिस्तान में त कंट्रोल जमहूरियत आहे। त कंट्रोल जमहूरियत जेकॾहिं आहे त हुनखे कंट्रोल मां केरु कढंदो? कंट्रोल मां इहे सभु सियासतदान जॾहिं इहो तय कनि जी त हू ख़ुदि पाण अवाम सां सचा थींदा, अवाम जे हक़ीक़ी अहज में, हक़ीक़ी जेको आहे सो मुफ़ादनि में उन्हनि सां गॾु बीहंदा, तॾहिं ई थींदो न। पर इहा हिननि खे बि ख़बर आहे त ही अवाम सां गॾु बीहण वारा त आहिनि कोन। अवाम सां गॾु बीहनि हा त अवाम हेतिरे ज़िलत जी ज़िंदगी छो गुज़ारे आहे? सिंध जे अंदरि हींअर जेको अवाम जी हालत आहे उहा इन्हनि सां गॾु हुजण जे करे आहे न। ही कंहिं 15 सालनि जो रुॻो मसइलो न आहे। 70 खां वठी करे 1970 खां वठी करे सिंध जो अवाम त इन्हनि सां गॾु बीठो आहे न। इन्हनि सिंध जे अवाम खे छा ॾिनो आहे? त सिंध जे अवाम वटि जेकॾहिं इन तरीक़े सां ही वेंदा त खेनि बि ख़बर पइजी वेंदी। तंहिंजे करे ही पाण बि उहे शख़्स ऐं उहे फ़र्द जेके माण्हुनि जे मथां हुकुमरानी कनि, ऐं वरी उहो निज़ाम ऐं उहो सिस्टम स्टेट जो, रियासत जो, ठीकु आहे जेको इनाम उन्हनि साहब। चंद माण्हुनि खे इस्तेहकाम बख़्शे या ताक़त बख़्शे त कीअं माण्हुनि ते हुकुमरानी कजे, इन ई सॼे सिस्टम में हू पिया था हलनि। जी मेहता। ठीकु आहे। डॉक्टर अयूब शेख साहब सीनियर तर्जुमा निगार आहिनि, कॉलमिस्ट आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे ऐं हाणे उन्हनि खां कमेंट वठूं था। डॉक्टर साहब, अॼु जिनेवा में पाकिस्तान ऐं गॾियल क़ौमुनि पारां आलमी बिरादरीअ खे वरी हिकिड़ी फ्लैश अपील कई वई आहे
पाकिस्तान जा जेके ॿोॾ मुतासिर आहिनि उन्हनि जी इमदाद जे हवाले सां कुझु फिगर्स बि शेयर कया विया, कुझु हमदर्दीअ जो इज़हार बि कयो वियो। पर अव्हां खां सुवालु इहो त जेका इब्तिदाई तौर ते असां रक़म डिमांड कई हुई आलमी बिरादरीअ खां, उन खां कुझु पंजूण ते अॼोकी इन प्रेस कॉन्फ्रेंस दौरान या फ्रेश अपील दौरान असां रक़म जी डिमांड कई आहे या अपील कई आहे त असांजी मदद कयो, असांजी सहायता जे लाइ। इहा जेका असां पैसा वधाईंदा पिया वञूं, इहा स्ट्रेटजी केतिरी कामयाबु थींदी? पहिरियां अपील कयल पैसनि मां कुझु न मिलियो आहे, मथां वरी अञा असां पैसा वधाईंदा था वञूं, आलमी इदराई जेका बिरादरी आहे उहा कंहिं क़िस्म जो को रिस्पॉन्स न पई ॾिए पाकिस्तानी गवर्नमेंट खे या इवन गॾियल क़ौमुनि जे इदारे खे। हेलो जी अयूब शेख साहब। हाँ, वॾी महिरबानी महताब। ॻाल्हि हीअ आहे त जॾहिं असां पहिरीं अपील कई न, उन महिल बि असां वटि अंग अखर कोन हा। जेकॾहिं अंग अखर असां वटि हुजनि हा त पहिरीं अपील ऐं हाणे वारी अपील जा अंग अखर साॻिया हुजनि हा। नुक़सानु त हिकमल थी चुको आहे। जी नंबर 1। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको आलमी इदारनि हमदर्दी जो इज़हार कयो आहे, इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पाकिस्तान खे ऐं ख़ासि करे सिंध ऐं बलूचिस्तान खे ख़ुसूसी हमदर्दी जी घुर्ज बि आहे। बिल्कुलु। ऐं हिते असां जंहिं नमूने सां ॾिठो आहे त पहिरें ॾींहं खां वठी इदारा NDA में हुजे, PATA में हुजे, उन्हनि जी कारकर्दगी नाकामी ऐं हिकिड़े सवाल जी सूरत में साम्हूं आई आहे। ऐं ॿी ॻाल्हि हीअ आहे त हीउ जेको पाणी बीठो आहे, इन पाणी खे बीहण ॾींदा या पाणी खे कढणु ॾींदा, इहो बुनियादी सवाल आहे। इहो सिंध जे उमेद सां, सिंध जे आईंदे सां ॿधल सवाल आहे। इहो सिंध जे मुस्तक़बिल जो सवाल आहे। तव्हां जे पाणी नथा कढो 15, 20, 25 ॾींहंनि में, त हिन जो मतिलबु हीअ आहे त रबी जो फसल बि वियो। तव्हां जे पाणी नथा कढो त हिन जो मतिलबु आहे त पोइ भाॼियूं, पोइ ॿिया जेके फसल आहिनि, इहे सभु जो सभु महांगा थींदा। ऐं महांगाई जो जेको तूफ़ान ईंदो, उन सां पाकिस्तान सॼो ऐं सिंध ख़ासि तौर ते मुतासिर थींदी। हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे सॼे पाकिस्तान खे, सिंध खे ख़ासि तौर ते, त हीअ जेका तबाही आई आहे, इन तबाहीअ गुरबत जी लकीर जे हेठि माण्हू वधाया आहिनि। माण्हू वधीक ग़रीब थिया आहिनि, माण्हू वधीक कंगाल थिया आहिनि, माण्हुनि जी मेड़ी पूंजी, घर ॿार, जानवर, ज़मीनूं, फसल सभु जो सभु तबाह थिया आहिनि। इन करे इहा ॻाल्हि त ठीकु आहे जेका जिनेवा में थी आहे या जेका उन्हनि हमदर्दी ज़ाहिर कई आहे, इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं आलमी तौर ते पाकिस्तान जो ॾोह बि न हुजे, पर पाकिस्तान बेॾोही वारी हिकिड़ी सज़ा पियो भोगे, उन हिसाब सां त ठीकु आहे। पर मां सम्झां थो आलमी इदारनि खे इमदाद जे हवाले सां, टेक्निकल मदद जे हवाले सां तमामु अघ भराई करणी पवंदी। ऐं दुनिया जा टेक्निकल जेके माहिर आहिनि इरीगेशन जा ऐं ॿिया, उहे सभु सिंध में बलूचिस्तान में लाहिणा पवंदा। ही ज़मीनूं पाणीअ खां ख़ाली कराइणी पवंदियूं ऐं बरसाती लंघ जेके आहिनि से आज़ादु कराइणा पवंदा। हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे त मौसमियाती तब्दीलियुनि जी सूरत में जेकॾहिं इहा ई तबाही ईंदड़ साल आई त असांखे ख़बर त कान्हे न त ईंदी या न ईंदी। पर जे ईंदी त पोइ असां छा कंदासीं, पोइ असां किथे बचंदासीं। इन करे ज़रूरी आहे त इहो जेको कुझु बि आलमी तौर ते थिए थो, उन आलमी तौर उनजो मां हासिल बि हुजणु खपे। ऐं आलमी तौर ते जेको इदारा चवनि था उहो पाकिस्तान खे ॾियनि बि। ठीकु आहे। डॉक्टर साहब, अॼु हिकु केस जी ॿुधणी थी आहे। सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच कई। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान मिस्टर जस्टिस उमर अता बिंदियाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच फैसल वाबडा जी ताहयात नाअहलीअ जे हवाले सां दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी कई ऐं उन दौरान चीफ जस्टिस जा कुझु अहम रिमार्क्स साम्हूं आया। उमर अता बिंदियाल साहब चवनि था त 62(1)F जेको आर्टिकल आहे ताहयात नाअहलीअ जो, इहो कारो कानून आहे ऐं हिन केस खे, हिन दरख़्वास्त खे सुकून सां ॿुधंदासीं, तफ़सील सां ॿुधंदासीं। ऐं वरी इहो बि फ़रमाइनि था त सवाल इहो आहे त इलेक्शन कमीशन वटि ताहयात नाअहलीअ जो हुकुम ॾियण जा इख़्तियार आहिनि या न। ताहयात नाअहलीअ जे हवाले सां त तलवार इमरान ख़ान जे मथां बि लटके पई ऐं इलेक्शन कमीशन फॉरेन फंडिंग केस जी जो एतिरनि सालनि खां पोइ फ़ैसिलो ॿुधायो या उहो मामिलो अञा रुकियल आहे, अटकियल आहे। सम्झो पिया 62(1)F खे ख़तमु करण जी का कोशिशि थिए पई या इन में के तब्दीलियूं ईंदियूं? भला सवाल हीअ आहे, मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां हथ ॿधी हिकिड़ो सवाल थो पुछां त जंहिंखे 62(1) में कारे कानून हेठि तव्हां दरबदर कया आहिनि, उहे त तव्हांजे हुकुम ते वापसि अची सघनि था, उहे वापसि आणियो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, हिकिड़ी ॻाल्हि महताब साहिबु मां सम्झां थो
त इस्लामाबाद हाई कोर्ट हुजे या असांजी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हुजे, उहे जेके बि पॉलिटिक्स जे हवाले सां पॉलिटिकल लीडर्स ऐं पॉलिटिकल पार्टीज़ जे हवाले सां इशू खणनि था, इहो सम्झणु खपे त इहे नए पाकिस्तान ठाहिण जा इशू आहिनि। ऐं जंहिं नमूने सां इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस अतर मिनल्ला नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे चए थो दरगुज़र कयो, पॉलिटिक्स खे मथे कयो, माण्हुनि जी इज़त कयो ऐं सज़ाऊं नंढियूं नंढियूं हल्कियूं हल्कियूं ॾिए थो ऐं का हाइप क्रिएट नथो करे, इन मां सम्झी इहो थो सघिजे त अदालतूं जेके आहिनि हिकु नए पाकिस्तान जो बुनियादु विझण वञनि थियूं त जीअं उन्हनि जे बुनियाद ते वरी माण्हुनि जे ख़िलाफ़ को बि ॿी हुकूमत अचे त उहा बि इंतकाम न करे सघे ऐं के बि माण्हू FIA जा इदारा ऐं 10 बाक्स खणी ऐं शाहिदियूं खणी नवाज़ शरीफ़ खे हिकिड़े नंढड़े पुट जी पघार न वठण जे ॾोह में हुनखे दरबदर करे छॾियो। आउं सम्झां थो उमर अता बंदयाल जे अॼोके वावड़ा वारे केस में हुनखे ताहयात नाइल न करणु ॾींदा ऐं हू ताहयात नाइली वारे केस खे ख़तमु कंदा। रही सवाल त सुप्रीम कोर्ट जा फैसला या हाई कोर्ट जा फैसला ई त हूंदा आहिनि जिन ते इलेक्शन कमीशन अमल कंदी आहे। जी ईअं इलेक्शन कमीशन मिसाल हिकिड़े यूसुफ रज़ा गिलानी खे चयूं ख़त वापसि वठ, चई नथो वठां, चई ख़त लिख, चई नथो लिखां, चयो जेसि ताईं असां वेठा आहियूं तेसि ताईं तूं सज़ावार आहे। जी उन सज़ा जे बुनियाद ते इलेक्शन कमीशन हुनखे नाअहल करार ॾेई छॾियो 5 बिल्कुलु। सालनि जे लाइ। इहे फैसला त अदालतूं थियूं कनि, इन करे ही फैसला न करण जो जेको रवाज आहे ऐं कारनि कानूननि जे ख़तमु करण जो जेको रवाज आहे मां हुनजी आजा थो कयां। मां इहो कॾहिं बि न चाहींदुमि त तव्हां कारनि कानूननि जे ABCD सभिनी खे दरबदर करे छॾियो ऐं पाकिस्तान जे पॉलिटिकल कल्चर खे तबाह कयो, पर मां इहो ज़रूरु चाहींदुसि पाकिस्तानी जी हिस्सत में त जेको कुझु ॿियनि सां थियो आहे उहो त भला अंडू कयो न, उहो ख़तमु कयो न, उहो त तव्हांजे हाणे हथ में बि आहे न, तव्हां पाण हिनखे कारो कानून सम्झी चुका आहियो न पंहिंजी दिली ऐं दिमाग़ी तौरु। इन करे जेके जेके फैसला थिया आहिनि उहे सुओ मोटो में पाण बि खणी सघो था, ऑफिसूं खोले सघो था, आचर जो शाम जो ॾींहुं राति 3 शिफ्टूं जज कमु करे सघनि था पाकिस्तान खे बहितर करण लाइ, हुनजे इंसाफ़ वारे सिरिश्ते खे अहम बनाइण लाइ। त इहो वॾो कमु आहे। ऐं जेकॾहिं चीफ जस्टिस रिवायतनि रिमार्क्स हिकिड़ा थो ॾिए ऐं फैसला ॿिया था अचनि, पोइ जाड़ी बि जग सां ऐं जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी, हू भोड़ो हुजे अंधी जहिड़ी पेके तहिड़ी सावरे। इन करे मां सम्झां थो ईअं न हूंदो, पर पाकिस्तान में बहरहाल अदालतुनि ते जेको प्रेशर आहे ग़लति फैसलनि जे करे 1960 खां वठी हाणे शायदि अदालतूं हाणे कर मोड़े चेंज थियण जे पासे सोचनि थियूं। ऐं हिन 8 महीननि में त उमर अता बंदयाल साहब खे तमामु घणा अहम तारीख़ी कम बि करणा आहिनि, जंहिंजे करे मां सम्झां थो त हिकिड़ी सुठी शुरूआत थी सघे। अयूब साहब, फैसल वाबडा जे हवाले सां हिकिड़ो पॉइंट मां बि एड कयां, तव्हांजी इजाज़त हुजे त। फैसल वाबडा उन्हनि माण्हुनि में उन ग्रुप में शामिल रहियो आहे जेके इस्टेब्लिशमेंट सां इदारनि सां इमरान ख़ान जी डील कराइण जे लाइ सरगर्म रहिया आहिनि। सदर आरिफ अलवी समेत फैसल वाबडा ऐं कुझु ॿिया PTI जा अॻवान, ऐं अहिड़ी सूरत हाल में वरी फैसल वाबडा जी ताहयात नाअहली वारे केस ते अहिड़े क़िस्म जा रिमार्क्स अचनि, तब्दीली त मतिलबु अचे पई, नज़र अचे पई। मां त चवां थो फैसल वावड़ा खां ई शुरू कयो न, उन जेकॾहिं ॾोह कयो आहे उहो नाअहल आहे त हिकिड़े टर्म लाइ नाअहल कयोसि न, सॼी उमिरि हुनजे ॿारे बचे रोलींदव छा माण्हुनि खे? न कयो ईअं न, भले वावड़ा खे बि हिकिड़े टर्म लाइ कयो, ताहयात न कयो, कारो कानून सम्झो था त हुनजे ख़ात्मे जी शुरूआत कयो न। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, थैंक यू सो मच सर। इद्रीस लिगारी साहब, कमिंग बैक टू यू। 62(1)(f) आर्टिकल ताहयात नाअहली वारो जेको आहे, इन ते अव्हांजो कमेंट ख़ासि तौर ते अॼु जेका कोर्ट में हियरिंग थी आहे, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उमर अता बंदयाली सरबराही में 3 रुकनी बेंच कई, ऐं अहिड़े क़िस्म जा रिमार्क्स त सवाल इहो आहे त इलेक्शन कमीशन वटि इहो इख्तियार आहे त उहा ताहयात नाअहली जो फ़ैसिलो ॾिए या न, ऐं वरी चीफ जस्टिस जो इहो चवणु त 62(1)(f) बेसिकली कारो कानून आहे। मेहताब अली साहब, मूं सुबुह जो चीफ जस्टिस साहब जो इहो बयान पेड़ो गौर सां पढ़ियुमि, बार बार सोचियुमि पए त इहो उहो कानून आहे जंहिं कानून तहत नवाज़ शरीफ़ खे ताहयात नाअहल करार ॾिनो।
ऐं उनखे वरी चीफ जस्टिस साहब पाकिस्तान साहब जो फरमाए थो त उहो कारो कानून आहे ऐं असां वरी गौर सां तफ़सील सां इन जो जाइज़ो वठंदासीं। मतिलबु त इहो जाइज़ो नवाज़ शरीफ़ भेरी न वरितो वियो हूंदो, माना उन तहत वरितो थो वञे हा त ज़ाहिर आहे हिकिड़ो असूल तव्हां क़ाइमु करे छॾियो। हींअर बि वेझड़ाई में जॾहिं नवाज़ अली खे PTI जे मुनहरफ़ अॻवाननि कारकुननि असेंबली मेंबरनि वोट कास्ट ॾिना त चीफ जस्टिस साहब हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी, वरी जॾहिं काफ लीग वारनि वोट जेको सो हुनखे खे ॾिनो, परवेज़ इलाही खे ॾिनो, चीफ जस्टिस साहब चयो त थी वेंदी आहे कॾहिं कॾहिं ऐं पोइ वरी बि शयूं खपनि। मतिलबु इहे जेके ख़ुदि इहे सुवाल थियूं पैदा कनि त असांजा जेके जज साहिबान जेके आहिनि या अदालतूं सगूरियूं जेके असांजियूं आहिनि उहे कहिड़े बुनियाद ते हिकिड़े वक़्तु हिकिड़ा फ़ैसिला ॾियनि थियूं ऐं ॿिए वक़्तु साॻियो केस साॻियो मामिलो साॻी ॻाल्हि जेका आहे उनजे उबतड़ फ़ैसिला था अचनि, उनजे उबतड़ कमेर था अचनि। त इहे इन में जेके सुवाल पैदा थियनि था असांजे मौजूदु अदालत जे मुतलिक़ थियनि था त मुंहिंजे ख़्याल में असांजे जज साहिबान खे सोचणु घुरिजे त अहिड़ा सुवाल जॾहिं पैदा थींदा त माण्हुनि ॾे कहिड़ो तासुर वेंदो, माण्हुनि ॾे कहिड़ो असरु पवंदो। सियासी पार्टियूं अॻे ई इहो बयानियो ठाहे चुकियूं आहिनि त हिते उहो जेको इक़्तिदार में वेठो आहे उन जे लाइ हिकिड़ो आहे, जेको मुखालिफ़ धुर में वेठो आहे उन जे जी लाइ ॿियो आहे। उहे अॻे ई हिनखे एस्टेब्लिश करे चुकियूं आहिनि। तंहिंखां पोइ हीउ त उन लाइ हिकिड़ो वॾो सबूत आहे। उहे जिते किथे ॿुधाईंदियूं त हीअ असांजूं अदालतूं हीअ जज साहिबान जा रिमार्क्स जेके आहिनि इहे छा था साबित कनि। अॼु जेकॾहिं हीअ मरियम नवाज़ चए थी त जेको न्यूट्रल्स लाइ जेको इमरान ख़ान जो मौक़ुफ़ आहे त उनखे पस मंज़र में खणी थी अचे, त कल्ह जेको 6 महीना अॻु में छा पियो चए त हीअ अदालती फ़ैसिलूं जेके 5 साल अॻु 4 साल अॻु 3 साल अॻु उहे कहिड़ा हुआ ऐं साॻे केस में माना हिकिड़ो माण्हू खून जे केस में हुनखे मौत जी सज़ा ऐं ॿिए ते 10 लाख रुपया ॾंड रखी भरी करे छॾिजे अची। त मुंहिंजे ख़्याल में असांजे अदालतनि खे जेके जज साहिबान आहिनि उहे मुंहिंजे ख़्याल में उनखे पोयूं शयूं बि ज़हन में रखणु खपनि। पोयूं शयूं ज़रूरु उनजे ज़हन में हूंदियूं पर अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट जेका आहे इहा ख़ुदि असांजे अदालती ऐं इंसाफ़ वारे निज़ाम ते हिकिड़ो वॾो सुवाल आहे। ठीकु आहे इदरीस लिगारी साहब। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अवां कमेंट सर, आर्टिकल 62(1)(f) 62(1)(f) जेको ताहयात नाअहली जे हवाले सां आर्टिकल आहे, इनखे छा ख़तमु करण जूं ॻाल्हियूं थियनि पियूं या इन में का तब्दीली आंदी वेंदी या वरी इनखे जेकॾहिं लिंक कयूं फैसल वाबडा जे मामले सां, इमरान ख़ान जे मथां बि इहा तलवार लटके पई ऐं वरी जेकॾहिं नवाज़ शरीफ़ खे ताहयात नाअहल कयो बि वियो आहे त शायदि उनजी वापसीअ जे लाइ बि राह हमार थिए पई। महताब, हिते असल में वॾे खां वॾो मसइलो इहो आहे त जॾहिं बि जेको बि लॉ ठाहिबो आहे न, एक्ट जेको बि हूंदो आहे जी, उन जे लाइ हिकिड़ी प्रीएम्बल ऐं ऑब्जेक्टिव जेका आहे उनजो डिसाइड करणु ज़रूरी हूंदो आहे। ऐं ऑब्जेक्टिविटी जेका हूंदी आहे उहा कंहिं बि पर्टिकुलर ते या कंहिं बि हिकिड़े माण्हूअ जे उन ते केस ते न ठहंदी आहे या उनजे बुनियाद ते न ठहंदी आहे, उहा जनरल में ठहंदी आहे, एक्सेप्शन्स में न ठहंदी आहे। पर हिते असां वटि वॾे खां वॾो मसइलो इहो आहे त अक्सर असां वटि जेके बि कानून, उहे चाहे इलेक्शन कमीशन जा हुजनि या काफ़ी सारा जेके आहिनि से असेंबली जे अंदरि ॿिया बि अहिड़ा बिल पास थींदा रहनि था जंहिंमें ख़ुदि नेब खां वठी करे जेके बि अहिड़ा अमल थियनि था उन में ऑब्जेक्टिविटी जेका आहे न उहा पॉलिटिकल आहे। उनजे पुठियां जेको एम हूंदो आहे उहो पॉलिटिकल हूंदो आहे। उहो पॉलिटिकल एम ऐं ऑब्जेक्टिव रखी करे जेकॾहिं प्रीएम्बल उहो हूंदो ऐं जंहिं ते लॉस ठहनि था पोइ अॻिते हली करे तंहिंजे करे ई इहे अहिड़ा मसइला पैदा कनि था। हाणे तव्हां ॾिसो न, हींअर अॻु में जॾहिं इहा शइ हुई त ताहयात तव्हां हुनखे करार ॾेई छॾियो त नाअहल थी वियो। हाणे वरी तव्हां हुनजे पुठियां ऑब्जेक्टिविटी जॾहिं मिसाल असांखे ई जेकॾहिं इहो सम्झ में अचे थो त किथे ईअं त कोन्हे त नवाज़ शरीफ़ खे वापसि आणण जे लाइ इहा शइ हाणे अंदरि डिस्कशन अची वई आहे, पोइ इहो वापसि थींदो त हुनजी बि ताहयात जेका आहे असां नाअहली वापसि थी वेंदी। वरी ख़ुदि मथां किथे ईअं त कोन्हे त इमरान ख़ान ते तलवार लटकी पई आहे, उहो बि नाअहल थी सघे थो। पोइ चाहे जेकॾहिं इन अहिड़े ई तरीक़े सां नाअहल करार ॾिनो त उहो बि ताहयात फॉरेन फंडिंग केस में मिसाल तौरु थी वञे या ॿिए कंहिं मामले में, त छा इहो आर्टिकल ख़तमु थी वञे त पोइ उन सां इन्हनि सभिनी शयुनि खे हैंडल करे सघिजे। त आउं सम्झां थो कानून ही 2017 जो एक्ट आहे इलेक्शन जो, जेको अॻु में परवेज़ मुशर्रफ जे दौर में ऑर्डिनेंस हो, उन खां पोइ 2017 में उहो 2007 में पोइ वरी 17 में जेको एक्ट जेको आहे उन में अमेंडमेंट्स वग़ैरह थींदियूं आहियूं, उहो बिल जे तौर ते पास थी उन खां हाणे एक्ट जी शिकिल अख़्तियार करे चुको आहे। त इहे सभु शयूं मूंखे हमेशह इहो रहंदो आहे त पाकिस्तान जे अंदरि ऑब्जेक्टिविटी जेका आहे उहा पर्टिकुलराइज़ थी थिए, उहा कंहिं ख़ासि माण्हू जे लाइ थिए थी, इहा शइ न हुजणु खपे।
हिन वक़्तु बि जेकॾहिं इन तरीक़े सां सोचियो थो वञे त इहे अहिड़ा कारा कानून आहिनि त पोइ अहिड़ा कारा कानून ॿिया बि केतिरा ई आहिनि जेके ख़तमु थियणु खपनि। जी उन्हनि कारनि कानूननि में ख़ुदि जेको आहे सो अहिड़ा कानून बि आहिनि जंहिंमें कंहिं बि माण्हू खे खंभे गुम करण बि आहे, कंहिं बि माण्हू जो बग़ैर इन्वेस्टिगेशन जे उनखे जेको आहे सो खणी वञण बि आहे। जॾहिं त इहे सभु शयूं जेके आहिनि उहे बि तव्हां कंहिं न कंहिं तरीक़े सां हिन में कानून में विझी छॾियूं। कारा कानून त बेसिक ह्यूमन राइट्स, ऐं सम्झां थो हिकिड़े माण्हूअ जी ग़लती उनखे ता हयात पंहिंजे कंहिं बि बुनियादी हक़ खां महरूम नथी करे सघे। ऐं जेकॾहिं तव्हां कंहिंखे बुनियादी हक़ खां ता हयात महरूम था कयो त पोइ उनजो तयन थियणु खपे त अहिड़ा ॿिया बि केतिरा ई वॾा गुनाह आहिनि जेके माण्हू जेको सरज़द जंहिंखां थियनि था उन जे लाइ बि अहिड़ा ई कानून थियणु खपनि। त आउं सम्झां थो कंहिं बि हिकु फ़र्द जे चश्मे सां या कंहिं हिकु फ़र्द खे फोकस करे उन्हनि कानूननि में तब्दीली करणु या उन्हनि कानूननि खे लागू करणु इंतहाई ख़तरनाक ऐं ख़राबु हुजे थो कंहिं बि रियासत जे लाइ। जी रियासत हमेशह जॾहिं बि कानून ठाहे त उहो जनरलाइज़ हुजणु खपे, जंहिंजो फ़ाइदो बि सभई वठी सघनि, जंहिं मां सभिनी खे ज़ाब्ते में बि आणे सघिजे। जी ठीक है प्रोफेसर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। इदरीस लिगारी साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर अयूब शेख साहब, थैंक यू सो मच सर। कोशिशि कई त नसीब मेमन साहब बि जॉइन कनि पर उन्हनि सां अॼु राब्तो न थी सघियो। मजमूई जेका सूरत हाल आहे नाज़रीन उन ते ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।